अस्सलाम वालेकुम हाज़रीन ऐं नाज़रीन, एक बेहतरीन अपडेट तव्हां सां शेयर कंदा हलूं। साईं निसार शाह यानी सैयद निसार शाह एक्टर इन जी हिकु वॾी ज़बरदस्त धमाकेदार फिल्म अची रही आहे जंहिंजो नालो आहे कलम ऐं गोली। जी हाँ दोस्तो, साम्हूं पिक्चर्स वग़ैरह बि तव्हां ॾिसी रहिया आहियो। साईं निसार शाह मेन कैरेक्टर आहे, कैमरामैन आसिफ बलोच, डायरेक्टर अभी बॉस आहे ऐं फिल्म जी शूटिंग बिल्कुलु जारी सारी आहे। तमामु जल्द ई ऑनियर थींदी। दोस्तो, कलम ऐं गोली जो मतिलबु तव्हां सम्झी सघो था। अॼुकल्ह इन ॿिनि शयुनि जी जंग आहे। जेको कलम सां लिखे थो उन खे वरी गोली सां मारियो थो वञे। तव्हांजे साम्हूं आहे नसरुल्लाह गॾाणी, अहिड़ा काफ़ी खोड़ सारा ॿिया नौजवान जेका ईअं शहीद थी विया। अहिड़े हिसाब जी ही फिल्म आहे, बहितरीनु फिल्म आहे ऐं ॾाढी सुठी। तमामु जल्द ई जेको आहे नशर कई वेंदी। दोस्तो, हिन जेको आहे न, अॼुकल्ह जेका बि ड्रामा फिल्मूं लिखियूं पियूं वञनि, अॼुकल्ह जे दौर जे हिसाब सां साम्हूं अॼुकल्ह दौर ॾिसी करे उन हिसाब सां हिननि जी कहाणी लिखी पई वञे। माशाल्लाह, ही फिल्म अंदाज़ो असांखे आहे त तव्हांखे ज़रूरु पसंदि ईंदी। दोस्तो, वीडियो पुॻो पंहिंजी पुॼाणी ते। जे अपडेट सुठी लॻी त महिरबानी करे असांजे हिन चैनल खे सब्सक्राइब, लाइक, शेयर ज़रूरु कंदा ऐं पंहिंजे प्यारे प्यारे दोस्तनि ताईं व्हाट्सअप ग्रुपनि ताईं लिंक ज़रूरु शेयर कंदा।